आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। नाज़रीन, असी पंहिंजे एक पट्टीअ में मोहतरम प्यारे दोस्त सोने सिंगर जो कॉन्टेक्ट नंबर मोबाइल नंबर ॾियूं पिया। जंहिं बि दोस्त खे साईं सां राब्तो करणो हुजे त इन नंबर ते साईं सां राब्तो कयो। अचो त साईं खां हिकु ॿियो सुहिणो गीत ॿुधूं था, पर उन खां अॻु में साईं खां सुवालु कंदासीं। तव्हां पंहिंजे मुख़्तलिफ़ टीवी चैनलनि ते कमु कयो आहे, त उन्हनि चैनलनि ते तव्हां जॾहिं पहुचंदा आहियो ऐं तव्हां पंहिंजा कलाम पेश कंदा आहियो त पंहिंजी कंपोज़ थियल शयूं पेश कंदा आहियो? घणे क़दुरु पंहिंजी कंपोज़, घणे क़दुरु पंहिंजूं शयूं कंपोज़ थियल पेश कंदा आहियूं, पर हिकिड़ो डायरेक्टर जे हिसाब सां बि हलणो पवंदो आहे। भई हीअ शइ तव्हांखे चवणी आहे, पोइ उहे त वरी मालिक आहिनि, उन्हनि जो हुकुम बि मञिणो पवंदो आहे। माशाअल्लाह। असांजी हिकिड़ी कारकर्दगी जे हिसाब सां असां पंहिंजो इहो चवंदा आहियूं त भई हिकिड़ी नई शइ जंहिं मौसीक़ी सां माण्हू तालुक़ु रखे थो, जेतिरो कुझु अचे हिकिड़ी नई जेका शइ आहे त उन सां इंसान जो थोरो ठहंदो आहे सिस्टम। बिल्कुलु सुञाणप थिए थी। बिल्कुलु नओं कमु आहे। बाक़ी हिकिड़ा उस्ताद आहिनि, उन्हनि जूं शयूं चयल थी सघे असां उहा न चई सघूं। सही ॻाल्हि। इहो असांजो हिकिड़ो ज़हन, हिकिड़ो माइंड ईअं हूंदो आहे। माशाअल्लाह। सर, हीअं असांजे नाज़रीन खे अवां कंहिंजो गीत पिया ॿुधायो? उस्ताद बुखारी जो आहे गज़ल, जेको मंज़ूर साहब चयो आहे, पर असां उनखे थोरो चेंज कयो आहे पंहिंजी। जी साईं, बिस्मिल्लाह जी। चोटीअ ताईं अल्लाह सभिनी वसफ़े सुणो, ओ नह खां चोटीअ ताईं अल्लाह सभिनी वसफ़े सुणो, ओ सभिनी वसफ़े सुणो। छाजी माखी छाजी मिसेरी, ओ खंड पताशा वेद विसेरी, छाजी माखी छाजी मिसेरी, ओ मिठड़ो थो ॻाल्हाई अल्लाह सभिनी वसफ़े सुणो, ओ सभिनी वसफ़े सुणो। नह खां चोटीअ ताईं अल्लाह सभिनी वसफ़े सुणो, ओ सभिनी वसफ़े सुणो। माशाअल्लाह, ज़बरदस्त। हफ्ता महीना टिक, हफ्ते महीने हान भरी सी, साल सरासर टिक, पर साल बि सोना सिकना लगदे, साल बि
सिक न लहंदी जे तर जीवां ते तर टिक मर भी वञा उस्ताद बुखारी ताई अशर टिक वञण वाले हिकड़ा भाकुर पाई वञे हा आखिरी दफ़ा में कुसीने लाई वञे हा आखिरी दफ़ा में कुसीने लाई वञे हा वञण वाले हिकड़ा भाकुर पाई वञे हा आखिरी दफ़ा में कुसीने लाई वञे हा आखिरी दफ़ा में कुसीने लाई वञे हा देख हर पासे पे घुमदे नी जोड़ जानी मैं कु कह दे आसरे दिता ते छोड़ जानी मैं सहदा हाँ दिल साध नहीं वो तेरा यार विछोड़ा प्यार दे विच तै मुरकला चा कैद कीता पई दिल उन्हें आजार दे विच मैं ते हस कर लोग प्या टोक करे ते कौन आखे संसार दे विच ना फर्क फक्या चू पौंदा है शफा तेरे दीदार दे विच आमो निखड़ा वन शमन को है बाकी दमुला चार देख हर पासे पे घुमदे नी जोड़ जानी मैं कु कहंदे आसरे दिता ते छोड़ जानी देखे निशान रोआ रोआ देखे निशान रोआ ये चाई वने हा आखिरी दफा में सीने लाई वने हा आखिरी दफा में कुसीने लाई वने हा वञण वाले हिकड़ा वञण वाले हिकड़ा भाकुर पाई वञे हा आखिरी दफ़ा में सीने लाई वञे हा आखिरी दफ़ा में सीने लाई